अॼोके जदीद दौर में इंटरनेट खां सवाइ ज़िंदगीअ जो तसवुर बि ॾुखियो आहे। इंटरनेट जी रफ़्तार घटि हुजण सां अक्सर माण्हू ॾुखियाईअ खे मुंहुं ॾींदा आहिनि, पर असां अव्हांखे अल्मोनियम फॉइल जे वाईफाई सिग्नल्स खे ताक़तवर बणाइण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं, जंहिंसां अव्हांजी इंटरनेट रुॻो हलंदी न पर ड्रोड़ींदी। माहिरनि जो चवणु आहे त तजुर्बे मां ख़बर पई आहे त अल्मोनियम फॉइल जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जिन मां वाईफाई सिग्नल खे वधाइण बि हिकु दिलचस्प इस्तेमालु आहे। इन जो तरीक़ो इहो आहे त अल्मोनियम फॉइल खे फोल्ड करियो ऐं राउटर जी एंटीना जे पुठियां कंहिं स्क्रीन जियां रखी छॾियो, जंहिंखां पोइ सिग्नल्स में बहितरी खे अव्हां पाण महसूस कंदा। अल्मोनियम फॉइल जा चमकदार हिस्सा एंटीना मां ईंदड़ शुआन खे मोटाईंदा ऐं उतां अव्हांखे बस पंहिंजे घर जे उन्हनि हिस्सनि ॾांहुं उन जो रुख करणो आहे जिते अव्हांखे इंटरनेट कनेक्शन जी वधीक ज़रूरत आहे। अल्मोनियम फॉइल जो हिकु टुकड़ो कटियो, किनारनि खे वेढ़े छॾियो ऐं पंहिंजे राउटर जी एंटीना जे पुठियां रखो। इन खे रखण लाइ अव्हां को सहारो बि ॾेई सघो था। अल्मोनियम सिग्नल खे पंहिंजे घर जे उन्हनि पासनि ॾांहुं फेरायो जिते इंटरनेट तेज़ घुर्जे थी। राउटर भित ते लॻल हुजे त अव्हां अल्मोनियम फॉइल में सुराख बि करे सघो था ऐं एंटीना जे सुराखनि में वर्क विझी सघो था। अल्मोनियम खे पंहिंजे राउटर जे पुठियां रखण बाद अव्हांजा वाईफाई सिग्नल तेज़ थी वेंदा ऐं अव्हांजी इंटरनेट स्लो थियण जी नौबत न ईंदी।